नाज़रीन, सकाफ़ती ईद के मौके ते लाड़काने जे जिनाबाग में मुख्य तकरीब कोठाई वई। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदा है रशीद समूह जी। रशीद नाज़रीन, असां मौजूद आहियूं जनाबाग चौक ते, जिते मुख्य तकरीब लाड़कानो प्रेस क्लब सिंधी मीडिया तरफां कोठाई वई है। इते जेके मौजूद माण्हू आहिनि, जेके इन तकरीब में आयल माण्हू आहिनि, तकरीब में उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त उन जो सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। सिंधवासी इन सकाफ़त से प्यार कंदड़नि के मुबारकबाद ॾियूं था। ऐं मां इहा शइ चवां थो त हमेशह खां वधीक माण्हुनि में सकाफ़त से प्यार जो जज़्बो वधंदो थो वञे। अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, कल्चर जो ॾींहुं आहे। ख़ुशनसीब आहिनि उहे क़ौमूं जिन क़ौमुनि जो कल्चर हूंदो आहे, जिन क़ौमुनि जी तहज़ीब हूंदी आहे। अॼु असां तमामु ख़ुशि घणा आहियूं ऐं तव्हां सभिनी साफ़िन दोस्तनि जी महिरबानी जेको असां हिन ख़ुशी ॾींहं जो कवर करे रहिया आहियो ऐं सभिनी खे असां मुबारकबाद पेश कयूं था हिन कल्चर डे ते, सकाफ़त डे ते। सिंध वारनि जे लाइ सलाम पेश कयूं था, आवाज़ टीवी वारनि खे, पूरी मीडिया के, जिन अॼु असांखे हिकु सोनेरी मौक़ो ईद जे मिसल ॾिनो आहे। असां पूरी सिंध वासियुनि खे सलाम पेश कयूं था। सकाफ़त जे ॾींहुं ख़ुशी थी थिए, सिंध सभु माण्हू गॾु थी आहिनि। असां वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सकाफ़त असांजी पहचान आहे सिंध जी, जीअं असां सभु गॾु थिया आहियूं, हिकिड़ी क़ौम आहे, हिकिड़ी पहचान आहे असांजी, सभु सिंधी गॾु आहियूं। अॼु ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे। ऐं आवाज़ टीवी वारनि खे बि भलीका थो चऊं, ख़ुशी थी आहे। असां वटि आया आहिनि, असांखे ॾाढी ख़ुशी थी। सिंध जे शऊर के अॼु सिंधी टोपी अजरक ऐं कल्चर डे जो मल्हाए करे अॼु ईद जीअं सिंध पूरी झरकी पई आहे। अॼु हर चेहरो जेको आहे मुस्कुराए रहियो आहे, ख़ुशियुनि में आहे। नंढड़ा ॿार, वॾड़ा कुलनि ते अजरकूं, टोपियूं ऐं अॼु कुआड़ियूं खणी करे सिंध झूमी रही आहे। सकाफ़त जे हवाले सां सॼी दुनिया में जिते भी असांजा सिंधी रहनि था, उन्हनि खे असांजी सकाफ़ती ईद जूं मुबारकूं हुजनि। सिंधी सकाफ़त असांजी पुराणो, असां मोहन जे दड़े खां वठी सिंधी हिकु तहज़ीब वारा आहियूं। मोहन जो दड़ो असांजो उन जो मिसाल आहे। असांजे सिंधियुनि जो एकता जो ॼाणो आहे। सिंध सलामत, साथ सलामत। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। सिंध सदाईं आबाद रहे, रेड़ा सदाईं वसंदा रहनि। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। असांजो ईद जो ॼाणो आहे। जो को ॾींहुं तव्हां ॾिसो त हर चेहरे ते मुर्क लॻी पई आहे। नंढे ॿार तोड़े पोड़े खे सिंधी टोपी अजरक। अॼोको ॾींहुं असांजो हिकिड़ो मुक़दस ॾींहुं आहे ऐं हिकिड़ो क़ौमी ॾींहुं। असीं हिनखे हिकिड़ो क़ौमी ॾींहुं करे मल्हायूं पिया। माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त जेके तकरीब में मौजूद माण्हू आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त हीउ जेको ॾियारो आहे असांजो ईद खां वधीक ॾियारो आहे। ऐं हिन तकरीब में जेके नौजवान, ॿार, ॿुढा जेके आहिनि, उन्हनि कुलनि ते अजरक पाए ऐं टोपियूं पाए वॾे तादाद में हिन तकरीब में माण्हुनि शिरकत कई। माण्हुनि जो चवणु आहे त जेके सिंधी मीडिया तरफ़ां जेको आहे असां उन्हनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं, जेके हीउ ॾियारो हर साल मल्हाइनि पिया। कैमरामैन मुबशिर खोखर सां गॾु रशीद समूह, आवाज़ टीवी।